अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ताज़ा तरीन अपडेट ॾींदा हलूं। दादू रिपोर्ट सर्वर जलाल सोलंकी, दादू अवामी इत्तेहाद, दादू सोशल मीडिया प्लस शहरी वेलफेयर एक्शन कमेटी पारां मुख़्तलिफ़ समाजी शहरनि दादू प्रेस क्लब ते 3 कलाकनि ताईं अलामती भुख हड़ताल। महंगाई बेरोज़गारी माण्हुनि जो जीअण जंजाल कयो आहे, उन में त आवाम परेशान आहे ई आहे। ख़ासि तौर ते सॼे सिंध में दादू ज़िलो वॾो मुतासिर आहे, पर उल्टो वरी खीर जो जेको हिननि हथरादू केमिकल वारो खीर, मिठो ज़हर वारो खीर, उहो माण्हुनि खे ॾेई उन्हनि जूं ज़िंदगियूं खसण जी वॾी साज़िश थी आहे। शहर जा माण्हू एॾियुनि बीमारियुनि में इन खीर जे करे वठिजी विया आहिनि जो हिते त इस्पताल बि कोन्हे दादू शहर में, जो उन में माण्हू वञी को दाख़िल थिए, को पंहिंजो इलाजु कराए सघे। उन लाइ बि भाड़ो हुजे जो असीं उहो भाड़ो भरे सेवण वञूं या नवाबशाह वञूं या हैदराबाद कराची वञूं। यानी कि असांजा दादू जा माण्हू हींअर ख़ुदकशी करण ते मजबूर आहिनि। उन्हनि आवाम खे बचाइण जे करे अॼु शहरी इहे प्रेस क्लब ते धरणे जी सूरत में वेठा आहियूं त ख़ुदा रा हिन शहर जे माण्हुनि सां अदल इंसाफ़ कयो वञे। ऐं जेका दादू अंदरि हथरादू महांगाई कई वई आहे, जंहिंमें सब्ज़ी फ्रूट गोश्त मच्छी, उन खां अलावा जेको केमिकल वारो खीर इस्तेमालु थिए पियो, जेको तमामु सिहत लाइ हानिकार आहे। इस्तेमालु करण सां हेपाटाइटिस, एच पाइलेरी, साह जी तकलीफ़, मादे जी तकलीफ़ूं उन मां पैदा थियनि थियूं। इन जे लाइ दादू DC ऐं असांजी जेका फूड कंट्रोल अथॉरिटी आहे, मार्केट कमेटी आहे, बिल्कुलु उहा लादवा आहे या खणी चइजे त उन्हनि जी सरपरस्ती में इहा हथरादू रेट मुक़ररु करे ऐं आवाम खे लुटियो ऐं फुरियो पियो वञे। असीं सुप्रीम कोर्ट खां, हाई कोर्ट हैदराबाद खां अपील कंदासीं त नोटिस वठी हिन नाल इंतिज़ाम खे हटाए जेका सिहत लाइ हानिकार शयूं इस्तेमालु थियनि पियूं, जेको इंसान लाइ तमामु नुक़सानु आहे। ईअं सम्झो हिकिड़ो स्वीट पॉइज़न खीर अंदरि इस्तेमालु थिए पियो, जेको इंसानी सिहत खे नुक़सानु पहुचण लाइ हिकिड़ी साज़िश सम्झे, जो DC बिल्कुलु जेको लादवा लॻो वेठो आहे। जेका असांजी जेका दादू शहरनि इन लाइ सरापा एहतिजाज वेठा आहियूं त जेका हथरादू महांगाई खे कंट्रोल करे ऐं केमिकल वारो खीर जेको विकिरो थियल पियो, इन्हनि माण्हू ख़िलाफ़ु एक्शन खणे, उन्हनि खे सरकारी गिरफ़्त में आणे ऐं वधीक सिहत खे नुक़सान खां बचाए वञे। ॿुधाईंदो हलां त अवामी इत्तेहाद, सोशल मीडिया प्लस ऐं शहरी एक्शन कमेटी ऐं दादू जा सियासी समाजी अॻुवान इहो ई इन एहतिजाज में मुतालबो करे रहिया आहिनि त केमिकल वारो खीर ऐं महांगाई जेका हींअर जो जिन जेको वधी वियो आहे दादू में, महांगाई जेका आहे हुनखे कंट्रोल कयो वञे। असां बार बार इंतिज़ामिया खे दरख़्वास्तूं ॾिनियूं आहिनि, असां वटि कापियूं आहिनि, असां सबूत आहिनि, बार बार इंतिज़ामिया सां मिलण जी कोशिशि कई आहे, पर अफ़सोस आहे इंतिज़ामिया को बि इन मामले ते नोटिस न वरितो आहे। दादू में वधंदड़ महांगाई ऐं केमिकल वारो खीर हिकिड़ो अज़ाब थी वियो आहे। दादू में बीमारियूं वधनि पियूं केमिकल वारे खीर जे सबबु, ऐं महांगाई जे सबबु हिकु मज़दूर जी ज़िंदगी मफ़लूज थी वई आहे। मां दादू इंतिज़ामिया कयां ऐं वॾे वज़ीर CM सिंध मुराद अली शाह साहिब खां अपील कयां थो त दादू जे मसइलनि बाबति नोटिस वठनि ऐं हीउ जेको मसइलो आहे आवाम जो हिकिड़ो जेन्युइन मसइलो आहे, केमिकल खीर जे ख़िलाफ़ु एक्शन वरितो वञे। दादू DCO साहिब ऐं लाॻापियल इंतिज़ामिया खे असां दरख़्वास्तूं बि ॾिनियूं आहिनि, पर हुन खां बावजूदि इंतिज़ामिया कंहिं जे ख़िलाफ़ु एक्शन करण खां अलाए छो लवा रही आहे। महिरबानी। जीअं त असां सभु शहरी सिविल सोसाइटी ऐं समाजी कारकुन अची प्रेस क्लब दादू जे अॻियां इहो धरणो आहे, बुख हड़ताल ते वेठा आहियूं त दादू में अॻे ई कोरोना जे करे ग़रीब मज़दूर जेको किसान उहो सटिजी वियो आहे। वरी दादू में जेको खीर हींअर विकिरो पियो थो थिए उहो केमिकल मिलियल, ऐं उन खां पोइ असांजी दादू इंतिज़ामिया को एक्शन कोन थी खणे। दादू इंतिज़ामिया खे खपे त उन शिकायत खे ॿुधी करे उन ते को एक्शन खणे, को एक्शन कोन थो खयो वञे। उन जे करे जेके बीमारियूं जनम थियूं वठनि खीर जे करे, केमिकल मिलावट खीर माण्हू पीअनि था, ॿारड़ा पीअनि था, उहे बीमार थी था पवनि। उन खां पोइ महांगाई ॾिसो तमामु ज़ोर थी वई आहे। दादू ज़िले में हथरादू रेट हर शइ ते लॻाया विया आहिनि, ऐं जेॾीमहिल दादू इंतिज़ामिया उन्हनि ते कंट्रोल करे वञे थी, वरी उन खां पोइ ॿिए ॾींहं ते उन ॾींहं ते रेट घटि थी थो वञे, विज़िट करे थी वञे, रेट घटि थी थो वञे, ॿिए ॾींहं ते उहो ई साॻियो रेट। इहे वापारी ॿियो टियों सभई पंहिंजो रेट हथरादू हयूं, भाॼियूं, खंड, ॿियो जेके बि खाइण पीअण जूं शयूं आहिनि वधायूं, रेट वधाए ऐं पैसा कमाइनि पिया था। इन में दादू इंतिज़ामिया को एक्शन कोन थी खणे। असांजी इल्तिजा आहे दादू इंतिज़ामिया खे प्लीज़ को नोटिस वठो, को एक्शन खणो हिननि जे ख़िलाफ़ु।
अगवाणनि डॉक्टर शाहिद पंवर, ज़मीर कोरेजो, फ्याज़ डावच, महबूब अली सुमरो चयो त शहर अंदर केमिकल वारो खीर विकिरो थियण सबबि शहरी कैंसर, हेपेटाइटिस बी, सी ऐं ॿियनि बीमारियुनि में मुब्तला थी विया आहिनि। शहर अंदर महांगाईअ शहरनि खे तबाह करे छॾियो आहे। 80 रुपयनि वारो किलो खीर 120 रुपयनि में किलो महांगो विकिरो थिए पियो। भाॼियूं टमाटा 200 रुपया किलो, मुर्गी 320 रुपया किलो, 70 रुपया किलो अटो। खाद खुराक जो राशन डबल महांगाई कई वई आहे। दादू इंतजामिया मुकम्मल नाकाम थी चुकी आहे। दादू डिप्टी कमिश्नर ऐं फूड अथॉरिटी ऐं मार्केट कमेटी करप्शन में मसरूफ़ आहिनि। मज़दूर माण्हू 300 कमाइण वारो ख़ुदकुशी करण ते मजबूर आहे। का बि सज़ा जज़ा न आहे। रोज़ानो डिप्टी कमिश्नर वटि 2 लख जी कमीशन पहुचे थी। उन करे अवाम खे महांगे केमिकल वारो गैर मयारी खीर जी इजाज़त ॾेई शहरनि खे मौत जे मुंहं में ॾिनो पियो वञे। दादू जा चूंडियल नुमाइंदा मुकम्मल ख़ामोश आहिनि। शहर अंदर वधंदड़ महांगाई जो नोटिस वरितो वञे। गैर मयारी केमिकल वारे खीर ते पाबंदी लॻाई वञे। होटलुनि ते 20 रुपया चांहि 30 रुपया विकिरो कई पई वञे, उन्हनि ते पाबंदी लॻाई वञे। दादू सेशन जज सिंध हाई कोर्ट सुप्रीम कोर्ट नोटिस वठी बुख हड़ताली कैंप ते मुजीब पंवर, जावेद अख्तर घल्लू, डॉक्टर शाहिद अमीद पंवर, महबूब सुमरो, ज़मीर कोरेजो, राजा रफीक पंवर, मोहम्मद सालेह पंवर, वरियाम सिंधी, बादशाह लिगारी, गुलजार लिगारी, अशरफ शेख, इम्तियाज डावच, जुल्फकार पंवर, मोहम्मद सालेह अब्बासी, शाबी भुट्टो, जुल्फकार बबर ऐं ॿिया शामिल आहिनि।